सल्लल्लाहु अलैका या हबीब अल्लाह अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मद व आले मुहम्मद या अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैका या अज 24 शाबान बरोज़ आचर खैरपुर में खानन शाह कब्रिस्तान में मरहूम साईं बाबा अली बख्श सुमरो जे ईसाले सवाब खातिर साईं जन जे मज़ार ते अल्लाह जे महबूब यतीमन जे यार नबी हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी लख सलवात सगोरी पढ़ूं था। बाबा अली बख्श साईं के अल्लाह साईं नेक औलाद ॾिनी आहे जो साईं जन जा शहज़ादा अॼु हे भलाई जो कम कनि था, लख सलवात पढ़ाइनि था। मुझे महबूबन जो फरमान आहे त जॾहिं अबो दुनिया छॾे थो वञे उन जे क़बर ते वञी दुआ घुरो। ऐं साईं जन त अॼु जेको आहे महबूब मिठड़े जी लख सलवात सगोरी पढ़ाइनि था। हिते मुकाशफतुल कुलूब किताब में लिखियल आहे हिकु अल्लाह जो नेक बानो कब्रिस्तान मां गुज़रियो। उन 10 बार अल्लाह जे महबूब आखिरी नबी खातमुन नबिय्यीन हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते 10 बार सलवात पढ़ी, दुरूद शरीफ पढ़ी ऐं दुआ में चई या अल्लाह या जेका मां सलवात पढ़ी इन जो सवाब सॼे कब्रिस्तान वारनि खे मां बच करायो। अल्लाह पाक उन सॼे कब्रिस्तान में जेके भी आका जा उम्मती दफन थियल आहे उन्हनि खे रब उन्हनि जे कब्रुनि खे जन्नत जो बाग बणायो। या अल्लाह अमा फातिमतु ज़हरा जे सदके महबूब मिठड़े जी लख सलवात जे सदके साईं मरहूम अली बख्श सुमरो साईं बाबा जे कब्र के जन्नत जो बाग बना। साईं के जन्नतुल फिरदौस में आका करीम जो पाड़ो कचहरी गुलामी नसीब फरमा। हिन सॼे खानन शाह जे कब्रिस्तान में जेके भी मुझे महबूब आका जा उम्मतियाणियूं दफन थियल आहिनि सभिनी के मौला जन्नतुल फिरदौस अता फरमा। अली असगर जे सदके ही दुनिया फानी आ, दुनिया आखिरत जी खेती आहे। जेको करणो आहे हिते करणो आहे। हिकु ॾियारे असां भी हिन दुनिया में न हूंदासीं, हर कोई ये जहान छॾे वेंदो, पर वखर सो वेहा जेको पए पुराणो न थे। वॾा खुश नसीब बाना, वॾा खुश नसीब बाना अबे अम्मा जी जंहिंखे दुआ है उन्हनि खे सलवात पढ़ण नसीब थींदी ऐं सलवात शरीफ पढ़ाइण नसीब मोमिन खे थींदी। अल्लाह पाक अम्मा फातिमतु ज़हरा जे सदके अम्मा बतूल जे बचड़नि जे सदके जेके भी हिन सॼे कब्रिस्तान में मुसलमान दफन आहिनि सभिनी खे जन्नतुल फिरदौस अता फरमाए। ऐं रब साईं बाबा मरहूम अली बख्श सुमरो साईं जे बचड़नि के क़यामत ताईं आबाद फरमाए। साईं जे बचड़नि के आबाद फरमाए, इन्हनि जा वेड़ा वसंदा रहनि। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह।